जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पितृपक्ष यानी श्राद्ध जी थालीअ में असां छा छा ठाहियूं और घटि समय में असां कीअं इहा थाली तयारु कयूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। सभिनी खां पहिरियों असां ठाहींदासीं चांवर। त हिकु बासण में असां खणंदासीं चांवर। हिते मां 1.5 कोप चांवर खया आहिनि। इनखे चङी तरह धोई करे असां साफ़ु कंदासीं और हुन में पाणी विझंदासीं। गॾु विझंदासीं हिन में लूणु ऐं हिन सां गॾु विझणो आहे थोरो सो तेल। तव्हां चाहियो त हिनखे जीरे जो तड़को बि लॻाए सघंदा आहियो। हिनखे गैस ते रखंदासीं और चांवर तयारु कंदासीं। इहे जेसिताईं चांवर ठहनि तेसिताईं ठाहींदासीं दाल। त मां हिते मुङनि जी यानी पीली दाल खई आहे। उनखे चङी तरह धोई साफ़ु कंदासीं और हुनखे 10 खां 15 मिंट असां पहिरियों पुसाए रखंदासीं। उन खां पोइ हिनखे चङी तरह धोइणो आहे और धोइण खां पोइ हिनखे असां विझंदासीं कुकर में और गॾु विझंदासीं हिन में पाणी, टमाटा, हाणे विझंदासीं सावा मिर्च, लूणु, हैड। सावा मिर्च असां विधा आहिनि पर थोरो सो कलर आणण लाइ असां हिन में कश्मीरी ॻाढ़ा मिर्चनि जो इस्तेमालु कंदासीं। त थोरा सा कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। थोरो सो तेल विझणो आहे या वरी ढकण ते थोरो सो तेल लॻाए पोइ बंदि करिणो आहे और 2 खां 3 सीटियूं लॻाइणियूं आहिनि। तेल लॻाइण सां पाणी जेको आहे ॿाहिरि न निकिरंदो आहे। सो 3 सीटियूं लॻायूं आहिनि मां। दाल चङी तरह ॻरी वई आहे। हाणे हिनखे असां मंदी अड़े सां मैटींदासीं। चाहियो त तव्हां ब्लेंडर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। चङी तरह मैश कंदासीं दाल खे। मैश करण खां पोइ इन में विझंदासीं असां पाणी, छाकाणि असांजे चांवरनि जे लाइ दाल ठाहिणी आहे त थोरी शिडी हूंदी आहे इहा। पाणी विझी करे मिक्स कंदासीं चङी तरह। तड़को लॻाइणो आहे त हाणे नंढड़ी सी तई खणंदासीं। उन में विझंदासीं तेल, 1 चमचो जीरो, कड़ी पत्तो और हिन जो तड़को असां विझंदासीं दाल में। तव्हां चाहियो त हिन में हिंग बि विझी सघंदा आहियो थोरी सी। इनखे मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हिन में थोरो सो विझंदासीं साओ मसालो। असां हिन में पाणी ऐड कयो आहे त हाणे हिनखे असांखे टकाइणो आहे। हिकु बॉयल अचे पोइ गैस बंदि कंदासीं। असांजी दाल तयारु आहे। हाणे अचो त ठाहियूं था खीरनी। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं सचो गिहु 1 चमचो। उन खां पोइ हिन में विझणियूं आहिनि सयूं। लॻभॻि 2 चमचनि जे क़रीब इहे सयूं आहिनि। इनखे असांखे भुञणो आहे जेसिताईं गोल्डन ब्राउन कलर थिए और कंटिन्यूअस घुमाईंदासीं जीअं हिक करियूं भुंजनि। और इन खां पोइ असां हिन में विझंदासीं खीर। 2 चमचा मां हिते सयूं खयूं आहिनि और हिते मां अधु लीटर खीर विझी रही आहियां। चङी तरह मिक्स कंदासीं। इन में विझंदासीं नंढा फ़ोटा, थोरो सो ड्राई फ्रूट। मिक्स कंदासीं इनखे और हिन में विझंदासीं असां खंडु, लॻभॻि 3 खां 4 चमचा खंडु विझी इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे और इनखे बॉयल कंदासीं चङी तरह जीअं सयूं जेके आहिनि चङी तरह रधिजी वञनि। ॾिसो सयूं चङी तरह सिझी वियूं आहिनि त गैस ऑफ कंदासीं असां। हीअ असांजी खीरनी तयारु थी वई आहे। हाणे अचो त तरियल भाॼियूं ठाहियूं था। त हिकु तईअ में पहिरियों तेल गरम कंदासीं। ॾिसो भिंडियुनि खे इन तरह असां कटींदासीं। इन खां पोइ भिंडियुनि खे असांखे करिणो आहे फ्राए। जीअं तेल गरम थी वेंदो त हुन में विझंदासीं भिंडियूं।
घुमाईंदे हिनखे चङी तरह सां फ्राए कंदासीं। जीअं मां दाल ठाही आहे, तव्हां दाल जी जॻह ते कढ़ी चांवर बि ठाहे सघंदा आहियो और खीरनीअ जी जॻह ते असां बाट बि ठाहे सघंदा आहियूं, या साबूदाणनि जी खीरनी या चांवरनि जी खीरनी बि। भिंडियूं फ्राए थी वेंदियूं, उन्हनि खे कढी रखंदासीं। हाणे पटाटनि खे फ्राए कंदासीं, ढके करे सिजाईंदासीं जीअं चङी तरह जल्दी सिजी वञनि। ॾिसो पटाटा चङी तरह सिजी विया आहिनि, त हिननि खे बि असां कढी रखंदासीं। साॻे ई तेल में पहिरियों मां भिंडियुनि खे फ्राए कयो, हाणे आलू खे फ्राए कयो। तेल न कढंदासीं, असां हिन मां आलू खे कढी रखंदासीं। इन ई तेल में असां पूरियुनि खे तरींदासीं। मां नॉर्मल अटो ॻोहे उन में ख़ाली लूणु विधो आहे। इन मां असां पूरियूं ठाहींदासीं। तव्हां चाहियो त फुल्का बि पचाए सघंदा आहियो। इहे असांजूं पूरियूं लॻभॻि तयार थी वियूं आहिनि। ऐं दाल चांवर पूरियूं खीरनी सभु रेडी थी विया आहिनि। हाणे जेके तरियल भाॼियूं आहिनि, भिंडियूं आहिनि, पटाटा, इन्हनि में असां मसाला विझंदासीं। त पहिरियों हिन में विझणो आहे लूणु। पहिरियों तईअ मां तेल कढंदासीं, तेल कढी करे उन में असां इहे तरियल भाॼियूं विझंदासीं। गॾु सुकनि मसालनि में विझंदासीं हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। इहे सभु मसाला विझी करे असांखे हिनखे चङी तरह मिक्स करिणो आहे ऐं कुझु मिंट असां हिनखे धीरे बाहि ते सिजाईंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं हिनखे। ॾिसो, हीउ चङी तरह मिक्स थी वियो आहे। कुझु मिंट हिनखे सिजाईंदासीं, उनखां पोइ गैस बंदि कंदासीं। असांजा भिंडियूं पटाटा तयारु आहिनि। हाणे अचो त ठाहियूं था भाॼी। त हिकु कुकर खणंदासीं, उन में विझंदासीं 2 खां 3 चमचा तेल, 1 चमचो जीरो, कड़ी पत्तो विझंदासीं हिन में, और गॾु विझंदासीं हिन में असां थोरी सी कुटियल अदरक ऐं साओ मिर्च। इनखे घुमाईंदासीं। इन में विझंदासीं असां पीसियल टमाटा। 3 टमाटा खंया आहिनि मां हिते। चङी तरह असां हिनखे भुनंदासीं जीअं हिन मां तेल निकिरणु चालू थिए और चङी तरह टमाटो सिजी वञे। इन में असां विझंदासीं फ़ोटा, 2 नंढा फ़ोटा विझंदासीं। इन सां इन भाॼीअ में ॾाढी बढ़िया सी टेस्ट ईंदी आहे, छाकाणि त असां जेको रोटी ठाहियूं था पिया इन में बसर ऐं थूम जो बिल्कुलु बि इस्तेमालु न कयो आहे। बिना थूम बसर जे इहा रोटी ठाहिबी आहे। हाणे हिन में विझंदासीं असां लूणु, गॾु सुका मसाला बि विझंदासीं, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं गॾु विझंदासीं धाणा। मां हिते कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विधा आहिनि, जंहिंसां कलर ॾाढो बढ़िया ईंदो आहे। सुका धाणा विझण खां पोइ असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन मसाले खे चङी तरह सिजाईंदासीं। हाणे हिन में असां विझंदासीं सोयाबीन्स। त मां हिते सनी ऐं थुल्ही याने सनी सोयाबीन्स और हुन सां गॾु सोया चंक्स ॿिन्ही जो इस्तेमालु कयो आहे। इन्हनि खे मां 15 मिंट पहिरियों पुसाए रखियो हो। गॾु विझंदासीं असां फूल पताशा ऐं पीज़। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं कुझु सेकेंड असां हिनखे भुनंदासीं, जी जेको बि पाणी हुजे एक्स्ट्रा उहो एब्ज़ॉर्ब थी वञे। सो बिल्कुलु ड्राई थी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं पोइ पाणी। इन में विझंदासीं असां पाणी। इन सां गॾु विझंदासीं थोरो सो साओ मसालो। इनखे लॻाइणियूं आहिनि असांखे 2 सीटियूं, छाकाणि त जेके मां सोयाबीन जो इस्तेमालु कयो आहे उहे फटाफट ॻरी वेंदियूं आहिनि। पर कुझु सोयाबीन्स जेके आहिनि उन्हनि खे ॻरण में टाइम लॻंदो आहे, त तव्हां कोशिशि कजो उहे बॉइल करे विझो। मिक्स करे कुकर जो ढक्कन बंदि कंदासीं
और लॻभॻि 2 सीटियूं हणंदासीं। अचो त थाली ठाहियूं था पिया। हिकु थालीअ में मां विझी रही आहियां पहिरियों तरियल पटाटा, तरियल भिंडियूं। उन सां गॾु मां हिते रखी आहे खीरनी, सयुनि जी खीरनी रखी आहे। जे मां ॿुधायोमांव खीरनी जी जॻह ते तव्हां बाट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। बाट कीअं ठाहिजे उनजो मां वीडियो पहिरियों ई अपलोड कयो आहे। दाल जी जॻह ते तव्हां कढ़ी चांवरनि जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। ॿी थालीअ में मां हिते चांवर खणी रही आहियां। मिठाई, हिते मां अंजीर जी मिठाई रखी आहे। गॾु रखंदासीं असां भाॼी जेका असां ठाहीसीं ऐं पूरियूं। सिंधीअ में श्राद्ध में फ़ोटो खारायो वेंदो आहे, त इन थालीअ में मां फ़ोटो बि रखी रही आहियां, नंढो फ़ोटो। ऐं गॾु असां रखंदासीं हिते फ्रूट। इहा पितृपक्ष यानी श्राद्ध जी थाली तयार थी वई आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।